वजीर आजम शहबाज शरीफ एक ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुची वियो। वजीर आजम जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास थींदो। इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, दिफ़ा वारो वज़ीर ख्वाजा आसिफ, घरू वज़ीर मोहसिन नकवी, वज़ीर आला बलूचिस्तान सरफराज मुफ्ती, सूबाई वज़ीर ऐं ॿिया अमलदार शिरकत कंदा। इजलास में बलूचिस्तान जी सिक्योरिटी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। कराची के मुख्तलिफ इलाक़नि में वक़्फ़े वक़्फ़े से बरसात मॉनसून सिस्टम सबब कराची और हैदराबाद समेत सिंध की सामुंडी पट्टी में अॼु खां तेज़ बरसात जो इम्कान है। इन वक्त मॉनसून सिस्टम कराची का 260 किलोमीटर परे है। ईंदड़ 2 ॾींहनि ताईं मॉनसून सिस्टम सिंध की सामुंडी पट्टी से वेझो रहंदो ऐं पोइ बलूचिस्तान ॾांहुं वधंदे कमज़ोर थियण शुरू थी वेंदो। कराची में ईंदड़ 3 ॾींहनि में 150 खां 200 मिलीमीटर बरसात जो इम्कान है। सिंध के अक्सर इलाक़नि में 3 ॾींहनि खां जारी बरसात तबाही मचाए छॾी। केतिराई घर रही पट पइजी विया। फसलनि खे कापारी धक। मीरपुर ख़ास ऐं टंडे इलाइक़ात में बरसाती पानी घरनि में दाख़िल थी वियो। हैदराबाद, ठठो, सिजावल, बदीन, टंडो मोहम्मद खान, सांगड़, खिपरो ऐं 2 इलाइक़नि में बरसात। मटियारी में 100 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड। घर जी छित किरण के नतीजे में एक औरत फौत ऐं 2 ॿारड़ा ज़ख़्मी। न्यू सईदाबाद, हाला ऐं भरपासे जे इलाइक़नि में गुज़िरियल 3 ॾींहनि खां बरसात जारी। थरपारकर, न्यू दंबालो, उस्मान शाहुड़ी, टंडो पाको, कंडियारो, गुलाबनकारी ऐं 2 शहरनि में बरसात। सिंध में तेज़ बरसातुनि सबब मुख्तलिफ ज़िलनि में अॼु तालीमी इदारा बंद। नवाबशाह ऐं जामशोरे में 3 ॾींहं तालीमी इदारा बंद रखण जो नोटिफिकेशन जारी। टंडो मोहम्मद खान, सांगड़, उमरकोट ऐं मीरपुर ख़ास ज़िले में तालीमी इदारनि में 2 ॾींहं मोकल जो ऐलान। हैदराबाद, मटियारी, सजावल, बदीन ऐं टंडो अलहयार ज़िले में अॼु स्कूल बंद रहंदा। टंडो जाम ज़र यूनिवर्सिटी ऐं जामशोरो ज़िले जूं 4 यूनिवर्सिटीज़ बि बंद रहंदियूं। इस्लामाबाद और रावलपिंडी समेत भरपासे के इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोड़ा महसूस किया पिया। शहरी खौफ सबब घरनि ऐं ऑफिसनि मां ॿाहिरि निकिरी आया। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 4.9 रिकॉर्ड कई वई। ज़िलज़िले बाद कंहिं बि जानी ऐं माली नुक़सान जो इतला नाहे मिलियो। सामाणो भरिसां हीरल सिंह नाले के मीर वाटर वटां 20 फुट घारो 100 एकड़ फसल बुॾी विया। पानी तेज़ी सां आबादी तरफ़ वधण लॻो। ॻोठाणनि जो चवणु आहे त इतला बावजूद आपाशी अमलो घारो बंदि करण लाइ नाहे पहुतो। घारो फौरी तौर बंदि न कयो वियो त केतिराई ॻोठ बुॾी वेंदा। रोहिड़ी में कारे इल्ज़ाम हेठि जवाबदार पंहिंजे मड़के गोलियूं हणी क़तल करे छॾियो। फारिग में एक औरत ज़ख़्मी। नारा केनाल वटि जवाबदार माशूक अली शेर फायरिंग करे नवाब शहनाज खे क़तल करे छॾियो। फारिग में मक़तूल औरत जी मासी पठाणी भी ज़ख़्मी। वाक़े बाद जवाबदार फरार थी पियो। पुलिस पहुची लाश ज़ख़्मी औरत खे अस्पताल मुंतक़िल कयो। कराची के इलाक़े गुलशन मामार में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो। पुलिस मूजिब मारिजीवल जी सुञाणप दौलत खान तौर थी। वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो नतीजो लगी रहियो आहे। लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल। तलहार में गुजरियल हादसे में ज़ख़्मी थियल जवान फौत अंग वधी थी वियो। हैदराबाद बदीन हाईवे ते मोटरसाइकिल ऐं चिंगी रिक्शा में टक्कर के नतीजे में ज़ख़्मी थियल मोहम्मद बख्श उर्फ ममू चांडी हैदराबाद के अस्पताल में दम ॾिनो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले।